सिंजोरो वेझो 22 जमड़ाओ में दुकान मथे ऐं रोड हेठि हुजण सबबि गटरनि ऐं नालियुनि जो पाणी रोड ते बीठल हुअण करे रहवासी सख़्त परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे साहिल महर। सिंजोरो लॻ शहर 22 जमड़ाऊ जे मेन रोड जी हालत तमामु घणी ख़राब। रोड हेठि ऐं दुकानूं मथे हुजण सबबि रोज़ानो गटर उथली वञनि था ऐं गंदो पाणी शहर जे बाज़ारनि में दाख़िल थी वञे थो। शहर में सफ़ाई सुथराई न हुजण सबबि मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे। गंदगी सबबि शहरी तोड़े इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे शहरियुनि तोड़े इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त गटरनि जो जेको पाणी आहे सॼे शहर में बाज़ारनि में मौजूदु आहे। असां इन वक़्तु शहर जी जेका जामा मस्जिद आहे इन जी जेका सड़क आहे इहा जेका आहे गटर जे पाणी सां भरियल आहे। पूरो शहर जेको गटर जे पाणी सां आज़ार में जेको अवाम खे मुब्तला करे छॾियो आहे। अवाम अॻे ई महांगाई बेरोज़गारी जी चकी में पिसिजी चुकी आहे, मगर हिते जेको गटर जो पाणी आहे इन अवाम खे माॻे ई जेको परेशान करे छॾियो आहे। रोड हेठां नालियूं मथे आहिनि, नालियुनि जो पाणी गंदो पाणी रोड ते अचे थो, रिमाज़िन जा कपिड़ा ख़राब थियनि था। असां गवर्नमेंट खे गुज़ारिश था करियूं था रोड ठाहे ॾियनि। हीअ रोड 1984 जो ठहियल आहे। ईंदड़ जेके मुसाफ़िर आहिनि हिननि खे तकलीफ़ थिए थो ऐं मां अपील थो कयां बस वारनि खे त बराए महिरबानी कनि रोड जो मसइलो हल कनि। वाटर सप्लाई जो सिस्टम आहे तमामु ख़राबु थियो पियो आहे। असांजी रोडनि जे मथां पाणी अची ॿाहिरि निकितो पियो आहे ऐं रोड असांजा हेठि आहिनि, दुकानूं तमामु मथे आहिनि ऐं 8-10 ॾींहंनि खां वठी रोड पाणी सां भरियो पियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वसवारा नोटिस वठी शहर जो मेन रोड ऐं गटर नालियूं ठाहिराइनि त जीअं हिते जा रहवासी सख़्त मुश्किलातुनि खां बची सघनि। कैमरामैन दिलीप कुमार सां गॾु साहिल महर, आवाज़ टीवी, सिंजोरो।